नाज़रीन, सांगर में सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो। सकाफ़ती दिहाड़े जे मौके ते शहरनि सकाफ़ती वेस पहिरे रैलियूं कढियूं। तफ़सीलन लाइ ॾिसूं था नादिर बुर्दी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, अज 6 दिसंबर सजी कायनात में सिंध सकाफ़त ईद जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे। उन हवाले से सांगड़ शहर में भी जेको आहे सिंध सकाफ़त जूं तैयारियूं जेके आहिनि उहे ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे STP अॻुवाणनि पारां ऐं शहरनि पारां ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि पारां रैलियूं पिणु कढी वियूं आहिनि। प्रेस क्लब आॾो जेको आहे हज़ारे तइदाद में नौजवान ॿार तोड़े वॾा जेके उहे सिंधी टोपी अजरक पाए सांगड़ प्रेस क्लब आॾो झुमरू हणी रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु जे ॾींहं खे कीअं था ॾिसनि। मालूम है अज असां सकाफ़ती ईद है तमाम घणी तैयारियों करें दोस्तन जे तकरीबूं थियन पियूं। असांजी शाम जो हिकिड़ी तमाम वॾी रैली बि आहे जेका जमाली होटल का निकिरंदी शाम जो 3 बजे सॼे शहर जो चक्कर लॻाईंदासीं। त जेको अॼोको ॾींहुं आहे उहो सिर्फ़ु हिन लाइ न आहे त असां रोडनि ते रैलियूं कढूं या डांस कयूं माण्हुनि खे ॾेखारियूं। असां इहो ॾियारो हिन लाइ मल्हायूं था त असांजी सकाफ़त जी सॼी दुनिया खे ख़बर पए त जेका असांजी सकाफ़त आहे 50,000 साल पुरानी सकाफ़त आहे। ऐं ॿी जेका असांजी महिमान नवाज़ी ऐं असांजी ॿियनि खे इज़त ॾियणु इहा ई असांजी सकाफ़त आहे। एका दिहाड़ो आहे ऐं असां बि सिंधियुनि जे हिन दिहाड़े में शामिल आहियूं। तमामु ख़ुशी आहे छो त असां सिंध में रहूं था ऐं बलोच सिंधी उहे बि सतियनि में असांजो तहज़ीब सकाफ़त रस्म रिवाज सभु हिकु आहे ऐं असांखे अॼु फ़ख़ुरु आहे, ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। जीअं हर साल जीअं हीउ ॾियारो मल्हायो थो वञे त हीअ सिंध जेका आहे वली सुफ़िन सिंध आहे ऐं अलाह सही करे हीअ सिंध आबाद रहे। बहरहाल हिन सिंध लाइ हिकिड़ी मुंहिंजी ख़ासि आहे त करप्शन ख़तमु थी वञे। जीअं त हिन सिंध में जेको पैसो आहे आवाम जो उहो आवाम जे उन हक़नि लाइ लॻे त उहा बहितर ऐं अॼु पूरी दुनिया में जिते बि सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू आहे उहो सिंधी टोपी अजरक पाए सॼी दुनिया जे आॾो पंहिंजी तहज़ीब खे उजागर करे रहियो आहे। ऐं अॼु हिन अज़ीम ॾींहं ते अॼु हिन सकाफ़ती क़ौमी ईद ते ऐं सिंध जे सभिनी माण्हुनि खे सलाम पेश कयां।